हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। अहिड़ा मिठड़ा ॿोल ॻाईंदड़ मास्टर मंज़ूर सिंध जो हिकु मशहूरु रागी हो जंहिं बेशुमार सिंधी गीत गाया। मास्टर मंज़ूर 8 जुलाई 1974 ईस्वी नओं ठारो तालको मीरो ख़ान में पैदा थियो। संदसि असुल नालो क़दर हुसैन विधो हो ऐं मंज़ूर संदसि अर्फ़ियत हुई। इब्तिदाई तइलीम बि उन ॻोठ में हासिल कयई। संदसि वालिद मखणो फ़क़ीर पिणु मशहूरु रागी हुयो जंहिं यकतार ऐं चपड़ी ते राग ॿुधाया। पंहिंजे पीउ खां ई खेसि राग जो शौक़ु पियो ऐं हिन राग जी इब्तिदाई सिख्या पिणु पंहिंजे पीउ खां वरिती। संदसि शादी पंहिंजी अज़ीज़नि मां अफ़शान नाले औरत सां थी जंहिं मां खेसि 5 ॿार पैदा थिया। हिन नंढे उमिरि में ई ॻाइण जी शुरूआति कई ऐं जल्दी मशहूरी माणी। संदसि गीत हर जाए पिरी हर महफ़िल में खेसि पूरी सिंध में मशहूरु करे छॾियो। मास्टर मंज़ूर जा केतिरा ई एल्बम जारी थिया। संदसि पहिरियों ऑडियो एल्बम साल 1992 ईस्वी में जारी थियो जंहिं में कैस्ट वारी कंपनी पारां खेसि मास्टर मंज़ूर जो नालो ॾेई मुतारिफ़ करायो, जंहिं बैदि मथसि उन नाले सां मरूफ़ थी वियो। टीवी ते पहिरियों भेरो PTV जी कचहरी प्रोग्राम में फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन सिंधी गाननि में वॾी मशहूरी माणी। हिन उर्दू में पिणु गाना ॻाता। हिन मुल्क जे अंदरि ऐं मुल्क खां ॿाहिरि बेशुमार प्रोग्रामनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन 500 जे लॻभॻि ऑडियो एल्बम ॾिना। हिन साल 2003 ईस्वी में हैदराबाद में तालके कासमाबाद में रिहाइश इख्तियार कई। संदसि मशहूरु गाना छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार आ, हर जाए पिरी हर महफ़िल में मूं तुंहिंजी कमी महसूस थिए थी। मास्टर मंज़ूर 20 अप्रैल 2012 ते हैदराबाद में नसीम नगर थाणे जे हद में वाक़िए पंहिंजे घर में पाण खे गोली हणी ख़ुदकुशी कई। उन जो कारण संदसि घरवारी जी अलहदगी ॿुधाई वई। मरहूम खे 5 ॿार हुआ। संदसि वारसनि उन जो पोस्टमार्टम न करायो। खेसि कराची हैदराबाद सुपर हाईवे ते वाक़िए वादीअ हसीन क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो।